रहीम अस्सलाम वालेकुम सभिनी दोस्तन के दोस्तों असां दोस्तन पंजन के ऐं सिंध वारन के हिकिड़ो अर्ज़ु कंदा हलूं त हिकिड़ो नओं फराड थियो अॼु असांजे भाउ हाजी महरम लगारी तहाद वेलफेयर एसोसिएशन ज़िला दादू जो सदर आहे हे मोहसिन ऑटो जो शोरूम आहे मोटरसाइकिलन जो इते सबू जो हिकिड़ी का पार्टी आई आहे कार ते चढ़ी आया आहिनि बाबा असांखे गाॾी वठणी आहे हिननि चयो त भाई गाॾियूं बीठियूं ॾिसो तव्हां हाणे जेको कार ते खणी आयो आहे हिनखे उहो असां वटि वेठो आहे ऐं ॿियो जेको ट्राए जे लाइ वियो उन चयो त बाबा हे तोखे बटू मां ॾेई थो वञा तुंहिंजी कार में पियो आहे इन में पैसा अथई ऐं इहे पैसा खणी ऐं ॾींदासीं असां गाॾी जेके खां वठूं था उन्हनि खां वठंदासीं पूरा 4 लख रुपया इन बटू में आहिनि जेके मां अॼु बैंक में करायो आहियां ऐं कुझु असांखे गाॾी मोटरसाइकिल वठणी आहे ऐं कुझु वरी पैसा ॿिया हंधि ॾियणा आहिनि हुन चयो ठीकु आहे हाजी महरम वटि आया आहिनि हाजी महरम हिननि खे गाॾी ट्राए जे लाइ ॾिनी आहे ट्राए जे लाइ जीअं गाॾी का आहे तीअं वापसि मोटिया ई न आहिनि जेको हिते वेठो आहे उन खां पुछा कईसीं बाबा तुंहिंजो हमराह काॾे वियो का ॻाल्हि ई कान्हे पैसा हुनजा मुंहिंजे पिया आहिनि गाॾी में कार में पिया आहिनि भला किथे वेंदो थी सघे थो मथां कंहिं दोस्त खे मिट खे अज़ीज़ खे ॾेखारणु वियो आहे टाइम थियो हे कोन मोटियो आख़िर नंबर बंदि थी वियो वञ जो बटू खोलियूं त बटू कारी छापर में आहे बटू वॾो पियो ॾिसण में अचे बटू जो खणी खोलियूं त रिली सिबण वारा धागा कारा उन में पिया आहिनि बटू सॼो ख़ाली आहे हुनखे चयोसीं बाबा हे हमरा तुंहिंजो बटू बि ख़ाली हिन बटू में सिर्फ़ु रिली सिबण वारा धागा पिया आहिनि ख़ाली ऐं असांजी गाॾी काॾे वई आख़िर असां हिनखे विहारियो बाबा जेसी ताईं हमरा तुंहिंजो न अचे असांखे पेमेंट न थिए एसी ताईं असां तोखे कोन छॾींदासीं वधीक जे लाइ हाजी महरम ख़ान लगारी साहिब ऐं मोटरसाइकिल शोरूम जो सदर बि आहे दादू जो ऐं लगारी तहाद वेलफेयर एसोसिएशन जो सदर बि आहे अस्सलाम वालेकुम बाबा इहो सीन कीअं थियो आहे बजणा हिते सुबुह जो आया कार तव्हांजे लाइ त साम्हूं कार बीहारियूं जीअं लाइ गाॾी हुजनि बजणा आया हिते असांखे गाॾी खपे गाॾियूं ॾिठूं हिते पुठी हुई गाॾी सीधी हुआ हिननि ट्राए कई पाण ड्राइवर जेको उहो पहिरियां ट्राए करे आयो मोटी आयो वरी ॿिए भाऊ खे ॾिनई चए तूं बि ॾिस ट्राए करे गाॾी सही आहे उहो ॿियो जेको वियो त मोटियो ई कोन वापसी कोन आयो कलाक ॾेढ हिन खे विहारियोसीं कोन जो पैसा पिया पैसा कोन हुया तव्हां तफ़सील ॿुधायो पोइ वरी भाऊ जे विच में ॿिया अची दोस्त पिया उन्हनि पैसा भरे ॾिना पोइ भाऊ वियो हलियो याने इन्हे में कंहिंसां हाणे फराड थियो हिकिड़ो जेकॾहिं टैक्सी ड्राइवर हलियो वञे त शोरूम वारे मालिक सां फराड पर हिन उनखे वेहारे छॾियो हाणे कंहिंसां थियो फराड हाणे थियो वरी टैक्सी ड्राइवर सां फराड